हाँ पुट केड़ी तकलीफ़ थी? डॉक्टर मुखे दंत में सूर आ। वात खोल। आ अञा वॾो खोल। आ अञा वॾो खोल। डॉक्टर साहब वात में अंदर वही दंत ठाहींदो छा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शाला खुश आयो? खैर दुआऊं तां जो तां दा खुश आयो? वेहो वेहो यार मां तव्हां जे लाइ चांहि घुरायां। अरे पुलिस ना आहे, मुंहिंजी फोन आई आहे। भाऊ ए रस्तो काॾे थो वञे? भा ॾींहं जो त हिते ई हूंदो आहे, रात जो ख़बर न आहे अलाए काॾे हलियो वेंदो आहे। ज़िंदगी में पहिरियों दफ़ो मां ॾींहुं राति सुम्हां थो, पोइ बि मूंखे अम्मी अबू कुझु नथा चवनि। वॾा फ़ाइदा आहिनि घर में रहण जा। यार पोल खे ॾिसो था? हाँ हाँ पोल खे था ॾिसूं। मुंह में एतिरी ताक़त आहे, इहो पोल मथे ते रखी लाड़काने पुॼाए सघां थो। अरे न खणी सघंदे। लॻी 500 जी शर्त? लगी 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 खणी त वेंदुमि, पहिरियों मथे ते रखो। रात थी वई ॻोठ में चोरी। हाँ सुबह जो सब परेशान हुआ या चोरी कंहिं कई आ। पो वरी मां वञी ॾसो मान छा चयो नी? इहो चोर जो कमु हूंदो। यार ये छोकरियों जो ना हुजे ना। ए सब जेके छोकरा ॾिसंदो न 5 वक्त नमाज पढ़े, जेको वीडियो ॾिसे थो न, इहो त वॾो पेशमाम हुजे या। पेशमाम साहब सलाम वालेकुम। यार आउं ॾाढो परेशान आहियां। छो छा थियो? यार हिकिड़ो आवाज़ आहे ॾींहुं राति मुंहिंजे ज़हन में गूंजे पियो। आवाज़? कहिड़ी आवाज़? त ॿुध। इत्तला के मुताबिक चाइना ने वैक्सीन तैयार कर ली है कोरोना वायरस की, और इस वैक्सीन का नाम है OBGMR। ये वैक्सीन इस्तेमाल करने से ठीक 1 हफ्ते के बाद आपके अंदर जो कोरोना वायरस होगा वो खत्म हो जाएगा। और इस वैक्सीन का मतलब है ओ बगैर तो घर में रहो। ट्राई करके देखो। थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा है बाकी। तेरी माँ की। बाबा जी कुछ साढ़े बारे जो दसो। बेटा अपने बारे में ना पीर से पूछो ना फकीर से, बस आंखें बंद करो और अपने ज़मीर से पूछो। कुत्ता है तू कुत्ता। याद करो ढल के फरियाद करो, है गरीबाना ए मुनासरा। अली मौला अली मौला अली दम दम। हजार दर्द दे पयो सहंदुम। अरे केड़ो ये मन है, नाक मुकाए नाक मुकाए। सुनो उसे कहना मर गया वो। छोरा मुड़ो कोंदा सॼो ॾींहुं टिकटॉक टिकटॉक निंड ई हराम करे छॾींदा बणा। अरे यार कोई एसी चला दो यार। बिजली का बिल तेरा बाप भरेगा। केड़ा साध गड थई चतु छोरा गड थई। मूंखे ॾाढो ख्वाब में आयो आ। अच्छा पोइ छा चयईं? चयईं पुट दिल खोले हराम पायूं कर, हिते दोज़ख में जाइ कान्हे, असीं पाण भितियुनि ते चढ़िया वेठा आहियूं। आए को मोमिन जेको रब जी राह में 10 20 30 50 दे। माफ कर फकीर,
अरे फ़क़ीर इनके छो मारी? अरे माफ़ करण वारा बि घणा थिया आहिनि, सफ़ाई शुरू आहे हाणे। सुहिणी छोकिरीअ खे इंग्लिश में छा चवंदा आहिनि? तू कुछ भी चव मां तायला भी चवंदमांसि। अॼु अकेला आहियूं त कोई यादि बि नथो करे। कल देग लाथी हुई त सभिनीनि जी रड़ पई पवे। वॾा ॿ टे बूटियूं त विझेंसि। अंकल आपका बटुआ गिर गया है। थैंक यू बेटा। ए थैंक यू नहीं, इधर आ। ये मेरा नंबर ले जा। आगे 3 लड़कियों को देना और उनको बोलना आगे और 3 लड़कियों को दे अबे भाई, अगर झूठ बोलना पाप है तो मुझे तो नरक में जगह नहीं मिलेगी। क्यों? अबे भाई गर्लफ्रेंड रोज पूछती है बेबी मैं पतली हो गई ना, रोज बोलना पड़ता है। हाँ असांखे अंग्रेजी नथी अचे त ख़ैर आहे। पोइ अंग्रेज़नि खे कहिड़ी वरी सिंधी अचे थी? औकात जी ॻाल्हि न कर चरी। जंहिं शैम्पू सां तूं वेंजंदी आहे न, उन शैम्पू सां असां स्कूटर धोईंदा आहियूं घुमण ते शादीशुदा वेंदा आहिनि ऐं छड़ा त छोकिरियूं ताणण वेंदा आहिनि। ॿुध छोकिरी, एतिरो त डॉक्टर मरीज़ जो बीपी बि चेक न आहे कंदो जेतिरी असां तुंहिंजी डीपी चेक कंदा आहियूं। अगरि छोकिरियुनि जो वस हले हा न त मेडिकल स्टोर वारे खे बि चवनि हा त भाऊ या गोरी ॿिए कलर में ॾेखार। छोकिरियूं शादी में एॾो त तयार थी वेंदियूं आहिनि जो कुंवार बि परेशान थी वेंदी आहे त किथे इन्हनि खे ॾिसी घोट न फिरी वञे।